वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है सां शेयर कयूं पिया। उडेरो लाल में रोहिड़ी केनाल मां निकिरंदड़ नसीर वाह जी गेट में अणॼातल शख़्स जो ॻरियल हालत में लाश फाथल आहे। पुलिस पारां लाश खे ॿाहिरि कढण लाइ कोशिशूं जारी आहिनि। अहम ख़बर आहे उडेरो लाल मां सां शेयर कयूं पिया। रोहिड़ी केनाल मां निकिरंदड़ नसीर वाह जी गेट में अणॼातल शख़्स जो ॻरियल हालत में लाश फाथल आहे, जॾहिं त पुलिस पारां लाश खे ॿाहिरि कढण लाइ कोशिशूं जारी आहिनि। हिकु भेरो ॿीहर नासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। उडेरो लाल में रोहिड़ी केनाल मां निकिरंदड़ नसीर वाह जी गेट में अणॼातल शख़्स जो ॻरियल हालत में लाश फाथल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। उडेरो लाल मां आवाज़ जो रिपोर्टर सिकंदर साहूवाल सां सलाइन ते मौजूदु आहे। सिकंदर, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। हाँ जी, उडेरो लाल स्टेशन लग रोहिड़ी कैनाल मां निकिरंदड़ नसीर वाह जे गेट में नामालूम शख्स जो लाश ॻरियल हालत में फाथल आहे। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश के ॿाहिरि कढण लाइ कोशिशूं करे रही आहे। पुलिस जो चवणु आहे त आचर सबबु भंगी न हुजण सबबु खेनि लाश कढण लाइ परेशानी थी रही आहे। एसएचओ उडेरो लाल स्टेशन ताज मोहम्मद सां चयो त लाश पोस्टमार्टम बैदि ई असुल हक़ीक़त जी ख़बर पवंदी, जॾहिं त लाश काफ़ी पुराणो हुजण सबबु लाश सुञाणप में पिणु ॾुखियाई पेश ईंदी। जी, मेहरबानी सिकंदर, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।